अस्सलाम वालेकुम या अली मदद कीअं फ्रेंड्स, उम्मीद कयां थी सब ठीक ठाक हूंदो, मज़े में हूंदो। हिन वक्त मां भिटाई ते मौजूद आहियां, हाज़िरी भी लगाइण आई आहियां भिटाई जी। ऐं तव्हां लाइ बि सोचियो तव्हांखे भिट धणी जो दीदार कराइजे, सो बैक कैमरा मां तव्हांखे थोरो कराए सघां थी। ॾिसी सघो था हीअ रश सभु कुझु फ्रेंड्स। जी तो फ्रेंड्स, अॼु मूं सोचियो त लाइव अची करे तव्हां सां ॻाल्हाइजे। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि लाइव कोन आया आहिनि, हिन जे करे तव्हां ॿुधायो फ्रेंड्स कीअं आहियो। तव्हांजे लाइ बि मां दुआऊं कयां पई त तव्हां बि ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिते बि रहो, जिते कुझु कुछ में रहो, आबाद हुजो सदाईं, हुजो दुआउनि में हुजो। हिते बाहि जो मच थींदो आहे, मां तव्हांखे ॾेखारियां। हिकु मौला जो वॾो अलम आहे, ॾिसी सघो था नाज़रीन। मां बि हिते वेठी आहियां, सोचियमि त लाइव अची करे। यूट्यूब ते मूं चैनल मुंहिंजो ठाहियो आहे ऑफिशियली सदाबहार, सो उनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जी शाम धारे के मुंहिंजे गाने खे तव्हां वॾी मोट ॾिनी आहे, सो थैंक यू सो मच। मां शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जी, सभिनी मूंखे एॾी इज़त बख़्शी आहे। थैंक यू सो मच। असांजा जेके प्यारा दोस्त ॾिसी रहिया आहिनि हिन वक़्तु, सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां। सोचियमि त मुंहिंजी दुआ में अव्हांजी दुआ आहे, मां अव्हां लाइ दुआ कयां पई, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॿियो ॿुधायो नाज़रीन, बसि हेल साल रश घटि आहे लतीफ़ ते, सोचियो त पंहिंजो भिट जा भिटाई वो भिट ते वसी नूर मुझो तो पुजायूं। असांखे सबील मिली आहे, सो दोस्तो अव्हां खां शेर आहे। सैयद जो ॿियो ॿुधायो फ्रेंड्स कीअं आहियो। मां हिकिड़ी लतीफ़ सरकार जो गीत बि तव्हांखे ॿुधाईंदुसि जेको मूंखे यादि आहे। बिल्कुलु वठंदा भिट जा भिटाई वो भिट ते वसी नूर मुझूं तो पुजायूं। हिते गर्मी बि जाम आहे नाज़रीन, वो भी मां तव्हांखे ॿुधायांती। भिट जा भिटाई वो भिट ते वसी नूर मुझूं तो पुजायूं, मुझूं तो पुजायूं मन जूं मुरादूं, मुझूं तो पुजायूं दिल जूं उम्मीदूं। भिट जा भिटाई वो भिट ते वसी नूर मुझूं तो पुजायूं। हर ते सैयद जो मां अरिशूं अणायां, हर ते सैयद जो मां लाड़ूं घुरायां। भिट जा भिटाई वो भिट ते वसी नूर मुझूं तो पुजायूं। सो फ्री थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ॿियो ॿुधायो फ्रेंड्स कीअं आहियो, ख़ुशि आहियो, तयारु आहियो। ईअं मूंखे
कमेंट्स कयो, घणो में घणो मुझे पेज के भी शेयर कयो, मुझे जो यूट्यूब ते चैनल ठाहियो आहे उनके सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। जेको भी मां गाना रखंदुसि हाणे पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखंदुसि, उनके शेयर कयो, लाइक कयो। ऐं जिते भी हुजो कंदो लतीफ़ सरकार, जिते भी हूंदो ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, पंहिंजे ॿारनि सां गॾु, घर भातियुनि सां गॾु। नाज़रीन जी दीदार भी थोड़ा कराए थे। कमेंट्स करे रहा आहिनि, मूंखे लाइक करे रहा आहिनि, शेयर करे रहा आहिनि, सो मां सभिनि जी थोराई थी आहियां। ऐं जेके बि मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि, मुंहिंजा परस्तार आहिनि, तव्हांजी दुआ आहे सो मां हिन मुक़ाम ते आहियां। हमेशह मूंसां ईअं ई प्यारु कयो ऐं मूंखे ईअं सब्सक्राइब कजो। चैनल मुंहिंजो आहे, जेके सब्सक्राइब कजो ज़रूरु। फिर भी मां चवां थी सदाबहार ऑफिशियली चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कजो। मोला मोला कर कम सोला मोला बाजी आज की मां तव्हांखे बि कलम ॾिसो मोला जो। मां मोला जो भी कसीदो तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि गुनगुनाए। कसीदो पढ़ी करे तव्हांखे ॿुधाईंदुसि मां। सो फ्रेंड्स ॿियो ॿुधायो कीअं आहियो, ख़ुशि आहियो, तयारु आहियो, मज़े में आहियो। उमेद कयां थी सभु ठीकु ठाक हूंदो। यकीनन तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो। मां त ॾाढी हैप्पी थी वई आहियां, जीअं बिट धणी जा दीदार थिया आहिनि, जी मां तयारु थी वई आहियां। सो मां तव्हांखे कसीदो ॿुधाईंदुसि। तव्हांखे ॿुधाईंदुसि फ्रेंड्स, जेके मुंहिंजा फ्रेंड्स परस्तार आहिनि, सभु ख़ुशि हुजो, तयारु हुजो, आबाद हुजो।